गैर मुशाहिद बाक़ाइदे बेदा रजाए वेंदो ऐं हींअर ॾेखारियूं था तव्हांखे बेदा। वाह 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 वाह, छा त बेदनि जी गरमाश परे खां नज़र वेंदी अचे। हल हिननि खे रजी विया आहिनि न बेदा। हाणे हींअर हिननि खे कढंदो। अच्छा सवेल ई हींअर तयारु आहिनि बेदा। अॼु ताईं सिंधी टुकलिया बेदा खाईंदा नी सिंधी माखी किथां लॻे। वाह वाह, मुशाहिद अॼु सफ़ा ईअं मौज कराए छॾिया असांखे। बेदा तयारु लॻा पिया आहिनि ऐं हींअर असांखे मुशाहिद माखी बि खाराईंदो सिंधी। ऐं बेदनि खे वधीक छिलियूं था त जीअं खाई सघूं। माखी बि संगत तयारु आहे, थेपला बेदा बि तयारु आहिनि, खाइण जी रुॻो देरि आहे। संगत माखी प्योर सिंधी आहे ऐं असां तव्हांखे अॼु ॾेखारींदासीं, नाश्ते में बि खाईंदासीं। मुशाहिद अॼु सफ़ा ईअं कुर्ब करे छॾिया आहिनि। संगत ॾिसो, माखी सिंधी प्योर माखी बाक़ाइदे नाश्ते में माखी खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। गॾु सिंधी बेदा हुजनि ऐं सिंधी माखी हुजे पोइ त बाक़ाइदे सो पुराणी माखी आहे, 5-6 सालनि जी, वधीक ताक़तवर। संगत मुशाहिद बाक़ाइदे हींअर छिले वेंदो बेदे खे ऐं बाक़ाइदे खाईंदासीं अॼु। वाह वाह मुशाहिद वाह वाह, छिल बाबा। संगत सिंधी माखी सिंधी बेदा तयारु आहिनि, नाश्ते में तमामु वॾो मज़ो ईंदो खाइण में, बहितर।